सूरह यासीन रुकू नंबर 4। ऐं सूर में फूकबो, पोइ उते जो उते पंहिंजे पालनहार ॾांहुं क़बरुनि मां डोड़ंदा, चवंदा त असां लाइ वेल आहे। असांखे असांजे सुम्हण जी जाइ मां कंहिं उथारियो। मलाइक चवंदा, हाओ, हीउ उहो आहे जेको ॿाझारे अलाह अंजाम ॾिनो हो ऐं पैगम्बरनि सच चयो हो। इहो वाक़ियो रुॻो हिकु सख़्तु रड़ हूंदी, पोइ उहे उते जो उते गॾु करे असां वटि हाज़िर कया वेंदा। पोइ अॼु कंहिं जीअ ते कुझु बि ज़ुल्म न कबो, ऐं जेकी कंदा हुओ रुॻो उन जो अव्हांखे बदिलो ॾिबो। बेशक बेहिश्ती अॼु हिक कम में ख़ुशि हूंदा उहे, ऐं संदनि ज़ालूं छांवनि ऐं तख़्तनि ते टेक ॾेई वेहंदड़ हूंदा। उन्हनि लाइ बेहिश्त में मेवा आहिनि, ऐं जेकी घुरंदा सो पिणु उन्हनि लाइ आहे। चयो वेंदो त पालनहार महिरबान अलाह खां अव्हां ते सलाम हुजे, ऐं चवंदासूं त ए गुनहगारो, अॼु नेकनि खां जुदा थियो। ए आदम जा औलाद, अव्हां ॾांहुं पैगाम न मोकिलियो हुम छा त शैतान खे न पूॼिजो, जो बेशक उहो अव्हांजो पधिरो वेरी आहे, ऐं त मुंहिंजी इबादत कजो, जो इहा सिधी वाट आहे। ऐं बेशक शैतान अव्हां मां घणीअ ख़ल्क़ खे गुमराह कयो। पोइ अव्हीं न सम्झंदा हुओ छा? हीउ उहो दोज़ख़ आहे जंहिंजो अव्हांखे वाइदो ॾिबो हो। उन में अॼु उन्हीअ करे घिड़ो जो कुफ़्र कंदा हुओ। अॼु संदनि वातनि ते मुहर हणंदासूं, ऐं जेकी कंदा हुआ तंहिं बाबति संदनि हथ असां सां ॻाल्हाईंदा, ऐं संदनि पेर शाहिदी ॾींदा। ऐं जेकॾहिं घुरूं त संदनि अखियुनि खे नास करियूं, पोइ वाट ॾांहुं डोड़नि त पोइ किथां ॾिसंदा। ऐं जेकॾहिं घुरूं त संदनि जायुनि ते ई खेनि बदशिकिल करे छॾियूं, त पोइ न की अॻिते हली सघनि ऐं न की पोइते मोटी सघनि।